द सिंधु वर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 142। अॼु जा सिंधी अखर आहिनि मस्त या नशे में, उम्दे में उम्दो या सभ खां चङो या सुठो, हैवान सीरत, हथ पेर हिलाइण या उधम करणु, बख़्शण, ॾियण या अता करणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। फ़क़ीर ऐं दरवेश नशे में न हूंदे बि मस्तु रहंदा आहिनि। सभ खां सुठो धाॻो कमु आणे ठाहियल कपिड़े मां तयारु कयल बनारसी साड़ीअ खे उम्दे में उम्दो लेखियो वेंदो आहे। बेरहम शख़्स जी सूरत कीअं बि हुजे, पर संदसि हैवानी सीरत पकी ॻाल्हि आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ॾुखे वक़्त में उधम करण ई हिकु उपाय हूंदो आहे। साहित्यकारनि खे अकादमी अवार्ड अता करण लाइ हर साल हिकु जलसो कयो वेंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।